नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर ऐं उनजे आस पास जे शहरनि में घाटे तोड़ महांगाई, खीर मिलावट करे वेकिरो। ख़ैबर जा शहरी परेशान। अटो 80 रुपया किलो, खंड 105 रुपया थी वई है। खीर में मिलावट करे 100 रुपया किलो विकामजी रहियो है। चांवर भी महंगा। सिंध सरकार गैर फाल मार्केट कमेटी बेरो सप्लाई खिलाफ एक्शन वठी। आवाम जो मुतालबो। मुख़्तलिफ़ भाजियुनि जंहिंमें बसर 70 रुपया, पटाटा 60 रुपया, भिंडी 100 रुपया किलो विकामजण लॻियूं आहिनि। दुकानदारनि ऐं वापारियुनि पाण में मिली भग करे हथ ठोकिया मनपसंद अघ मुक़रर करे छॾिया आहिनि। शहरनि खां फुर लुट करण में सरगर्म आहिनि, जॾहिं त मार्केट कमेटी जी इंतज़ामिया सरकारी अघनि ते अमल कराइण बदिरां वॾनि वापारियुनि खे पंहिंजो हफ़्तो मुक़रर करे छॾियो आहे। दादा ये जेके महंगाई थी वही तमाम इंतहा का मथे महंगाई थी वही है। असां गरीब मजदूरी करण वारा असां रेड़ो साम्हूं बीठो आहे। ऐं रोटी टिकी खपाए पियो। पहिरीं बिरयानी लॻाईंदो त चांवर एॾा महांगा थी विया आहिनि। गिह जी थैली जेका पहिरीं असांखे 80-90 रुपया मिलंदी, हींअर उहा 200-250 रुपया थी वई आहे। ऐं खंड जेका असीं 70-60 में वठंदा हुआसीं, हींअर उहा 120 रुपया किलो थी वई आहे। अटो जेको असीं 40-42 वठंदा हुआसीं, हींअर उहो असांखे 70 रुपया किलो अटो थो मिले। दुकानदार खे चवंदा बाबा मथां महांगाई थी वई आहे। टमाटो था वठूं त टमाटो जेको असांखे 20-10 रुपए में न मौसम में मिलंदो, हींअर उहो 70-80 रुपया लॻो पिया। पटाटो टमाटो महांगा लॻा पिया आहिनि। बसर भी महंगो लॻो पिया। असां मज़दूर तबिको, असां बचिड़े वाल माण्हू, असां 300 रुपया 250 रुपया मज़दूरी कमाइण वारा, असीं 600-700 रुपया किथां ख़र्च करियूं। 70 तक कोने को पाण 75 रुपये मिले, 75 रुपया किलो पे मिले। अॼु ताईं का ख़ैबर में का सस्ताई कान थी आहे। हर शइ जी बाहि भरी पई आहे। खंडु वठो, पटाटा वठो, भिंडी वठो, वाङण वठो, जेका बि शइ ताईं वठंदा तव्हांखे चोट चढ़ियल मिलंदी। तव्हां छा जो मुतालबो आहे, इन ते को एक्शन कयो इन सिंध हुकूमत को बि एक्शन इन ते को कोन कयो आहे। इन महिल छा थींदो, इन DC आहे पावर, उन्हनि खे उहे कुझु पंहिंजी नज़र ॾेखारीनि। मिले उते महंगी मिले, असांखे महंगी खपंदा असांजी पुखियल कान्हे, उतां असांखे महंगे हिसाब सां मिले। गाॾियूं आहिनि, ख़र्च आहिनि, भाड़ा किराया असां वठी पोइ असां पंहिंजे 50 किले रखी खपाईंदा। असांखे ॿियो वधीक न आहे। 3600 रुपयो क्रेट आयो आहे। 235 रुपया किलो असांजे 240 रुपया किलो असां हलायूं पिया। जेको आहे असांजे मथां ई महांगी ख़रीदारी कई। मटियारी ज़िले ख़ैबर स्टाफ ते वॾी महांगा लॻी पई आहे। जेका बि शइ हिते वठी थी वञिजे त कम से कम 100 रुपया किलो लॻो पियो आहे। जेको आहे उहो बि तक़रीबन 70 रुपया किलो लॻो पियो आहे। खंड जेका आहे 100 रुपया 120 रुपया किलो, 110 रुपया किलो मिले पई। हर शइ हिते बेहन था, खाइण पीअण शयूं बेहन था महंगा लगी पई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।